नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सन खां ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो पुलिस बकरबंद गाॾियूं घुराए धरणे में काही पयूं। हवाई फायरिंग मुज़ाहिरनि खे छेड़ो छेड़ करे छॾियो है। असांजे यानी टकूं हुयूं असांजे गुज़र सफ़र जो उनजे शीशा भञे उहा अगवा करे खणी विया मांझंद पुलिस ऐं जेको आहे सो फानोट पुलिस पूरे ज़िले जी पुलिस घुराए करे असांजे मथां जेको आहे सो चढ़ाए करे ज़ुल्म करे असांजे ॿारनि खे बि धकनि सां असांजे जेको आहे सो 10-12 माण्हू जेको आहे सो धकोड़ी ते पिया आहिनि ऐं जेको आहे सो फायरिंग करे जेको आहे सो असांजे औरतनि खे बि जेको आहे सो फायरिंग करे डंडा मारे जेको आहे सो उन्हनि खे ज़ख़्मी कयो आहे। उन फिल्म मुड़ुस असांखे खपनि, ॿार असांखे खपनि। हली ॾिसो असांजा ॿार पिया आहिनि कटनि ते, उनजा पेर ॿेर सभु पुलिस ने भञी छॾिया आहिनि, गोली हलायूं अथनि। इहो न आहे की लठियूं गोलियूं हलायूं अथनि। असां इहो इंसाफ़ चाहियूं था त असां इंसाफ़ कयूं। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।